इबरत न्यूज़ टेलीविज़न हैदराबाद में अवां ग़ुलाम हुसैन ख़ास खिली अवां के ॿुधाईंदासूं त अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर हैदराबाद में ऐवान ज़राअत सिंध के कन्वेंशन में शिरकत कई है। हैदराबाद में ऐवान ज़राअत सिंध जो कन्वेंशन सॼी सिंध में आबादगारनि जी शिरकत अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद नवीद कमर, ऐवान ज़राअत सिंध के सदर सैयद मीरा मोहम्मद शाह, अॻूणे MNA नवाब अब्दुल गनी टालपुर, ज़ाहिद भुरगड़ी, नबी बख्श सचो ऐं ॿियनि आबादगार अॻवाननि जो ख़िताब। वफ़ाक़ी निगरान सरकार में नेशनल फूड सिक्योरिटी वज़ारत जो वज़ीर मुक़ररु न थियण ऐं मुल्क जे DP में ज़रई मैशत जो हिस्सो घटिजण ते सख़्त ॻणतीअ जो इज़हार कयो वियो। वफ़ाक़ी ऐं सूबाई निगरान सरकार खां हंगामी बुनियादनि ते ज़राअत खे हथी ॾियारण ऐं आबादगारनि खे ज़रई शोबे में रिलीफ फ़राहम करे ज़रई पैदावार एक्सपोर्ट खे वधाइण ऐं मुल्की मैशत खे बहितर करण जो मुतालबो कयो वियो। ऐवान ज़राअत सिंध जे आबादगारनि जो कन्वेंशन ऐवान ज़राअत सिंध जे हेडक्वार्टर हैदराबाद में थियो, जंहिंमें अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो सीनियर अॻवान सैयद नवीद कमर ख़ासि महिमान तौरु शरीक थियो। जॾहिं त कन्वेंशन की सदारत ऐवान ज़राअत सिंध के मरकज़ी सदर सैयद मीरा मोहम्मद शाह कई। इन मौक़े ते अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे सीनियर अॻवान सैयद नवीद कमर आबादगारनि जे कन्वेंशन ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुल्क जे DP में ज़राअत जो हिस्सो घटि थी रहियो आहे। हिन चयो त सिंध समेत सॼे मुल्क जे आबादगारनि जा मसइला साॻिया आहिनि। ज़रई जिन्सुनि जा अघ मुनासिब न मिलण, ज़रई लाॻत ते ख़र्च वधीक अचण, ज़रई मशीनरी जूं क़ीमतूं वधी वञण समेत पाणी ऐं ॿिया अहिड़ा अनेक मसइला आहिनि जिन खे आबादगार मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिन हिक सवाल जे जवाब में चयो त निगरान सिंध सरकार जे 31 अक्टूबर ते तलब कयल सिंध काबीना जे इजलास एजेंडा में कमद जे अघ जी बि एजेंडा रखी वई आहे। कमद जे अघ जो मामलो गुज़िरियल सिंध सरकार जे दौर में सिंध शुगर कैन बोर्ड जे इजलास में तय थी चुको आहे। उन करे निगरान सिंध सरकार कमद जे इन ई मुक़ररु थियल अघ खे ई बरक़रार रखंदी। जेकॾहिं कमद जे अघनि में का फेरफार कई वई त इहो गैर क़ानूनी क़दम हूंदो। पर मुंहिंजे ख़्याल में त सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर ईअं न कंदो। हिन चयो त पीपल्स पार्टी जे हर दौर जी हुकूमत ई आबादगारनि जा मसइला हल कया आहिनि। गुज़िरियल साल कणक जो इमदादी अघु 4,000 रुपया फ़ी मण ऐं हलंदड़ साल कमद जो अघु 425 रुपया फ़ी मण मुक़ररु करण जहिड़ा आबादगारनि ऐं ज़राअत दोस्त क़दम PPअ जे सिंध सरकार ई खयां, जंहिंखे बाक़ी मुल्क जे ॿियनि सूबनि बि फॉलो कयो। वफ़ाक़ी अॻूणे वज़ीर नवीद कमर हिक सवाल जे जवाब में चयो त कमज़ोर पॉलिसियुनि जे करे ज़राअत जे फ़ोक़ियत खे घटि थींदी पई वञे। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मौजूदा वफ़ाक़ी निगरान सरकार में नेशनल फूड सिक्योरिटी जो वज़ीर ई नाहे, जंहिंमें अंदाज़ो थिए थो त हुकूमत वटि ज़राअत जो शोबो केतिरी अहमियत रखे थो। हिन चयो त फर्टिलाइज़र पॉलिसी खे तरजीह ॾियण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु असां वटि परॾेही नाणे जी मटासटा न आहे। कपह जी पोख बाबति अञा ताईं कंहिं वॾे सां को बि मुआहिदो नाहे थियो। हिन चयो त असांखे वाटर मैनेजमेंट ते सरमायाकारी करण जी ज़रूरत आहे। माज़ीअ में बि हुकूमतनि प्रोग्राम प्रो एग्रीकल्चर पॉलिसी न ठाही, उन करे डिघे मुदे वारा नतीजा न मिली सघिया आहिनि। हिन चयो त ॿाहिरियुनि मुल्कनि जी पाकिस्तान में सीड़पकारी अचणु घुरिजे ऐं उन जी असांखे आजियां करणु घुरिजे। हिन हिक सवाल जे जवाब में चयो त आबादगारनि खे ज़रई टैक्स ॾियणु घुरिजे। ज़राअत ते अहिड़ो टैक्स रेट हुजणु घुरिजे जेको माण्हू आसानीअ सां ॾेई सघनि। हिन चयो त असां आख़िर केसीं ताईं ॿाहिरां कणिक घुराईंदा रहंदासीं, केसीं ताईं कणिक ते सब्सिडी ॾींदासीं। उन करे आबादगारनि खे कणिक समेत समूरनि फसलनि जा अघ बहितर मिलणु घुरिजनि त जीअं उहे कणिक समेत हर ज़रूरत पूरी कंदड़ फसल जी वधि खां वधि पोखी कनि। वफ़ाक़ी अॻूणे वज़ीर नवीद कमर चयो त हिन वक़्तु पाकिस्तान पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाणीअ जे मसइले ते असांखे वधि खां वधि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ड्रिप इरिगेशन सिस्टम खे वधाइणु घुरिजे। नवीद कमर चयो त सिंध जे आबादगारनि खे घुरिजे त उहे इलेक्शन विढ़ंदड़ हर सियासी पार्टीअ ते दॿाउ विझनि त उहे पंहिंजे मंशूर में ज़राअत खे अॻियां रखनि। उन खां अॻु आबादगारनि जे कन्वेंशन खे ऐवान ज़राअत सिंध जे सदर सैयद मीरा मोहम्मद शाह, जनरल सेक्रेटरी ज़ाहिद हुसैन भुरगड़ी, सीनियर नायब सदर नबी बख्श सचो, मोहम्मद ख़ान सारेजो, मीर अब्दुल करीम टालपुर, मुराद अली निज़ामानी ऐं ॿियनि ज़िलनि मां आयल आबादगारनि ज़राअत सां लाॻापियल मसइलनि ते ॻाल्हायो। ग़ुलाम हुसैन ख़ासकली इबरत न्यूज़ हैदराबाद।